शौक़ लॻे ऐं हू तड़पंदो जीअं मां चाहियो। हुन वक़्तु मां ॾुख ऐं कावड़ में इलाही वॾी ग़लती करे वरिती हुई, जंहिं ते मां इहा पछतायां थी। मुझे मतलब आता हिन वक्त में इश्क में कोई ना है। अम्मी ॾिसो अॼु बि अदा पाण सां गॾु नाश्तो करण कोन आयो। कुंवार न ॿुधायो हूंदुसि, तूं वञी सॾु करे अचेसि। जॾहिं अदा जी पंहिंजी दिलि असां सां गॾु वेहण लाइ नथी चवे त ज़बरदस्ती जी कहिड़ी ज़रूरत आहे। धीअ फरवा, तूं हर नंढी वॾी ॻाल्हि ते नचण थी कर। कावड़ हर वक़्तु माण्हू जे नक ते छो रखियल हुजे? अदा जी लापरवाही वारी तबियत ते मूंखे कावड़ थी अचे। कल्ह जी आयल छोकिरी हुन जी नज़र में तव्हां खां वधीक इज़त थी रखे। धीअ, हर रिश्ते जी पंहिंजी अलॻि हैसियत हूंदी आहे, पंहिंजी अलॻि जाइ हूंदी आहे। जेकॾहिं ॿिन्ही खे हिक ॿिए जे मुक़ाबले में बीहारबो त ख़राबी पैदा थींदी। मां बि इहो नथी चाहियां त अदा भाभी कूंज सां को बुरो हले। असांजा बि हुन जे मथां के हक़ आहिनि। शादी करण जो इहो मतिलबु न आहे त इंसान पहिरीं खां मौजूदु रिश्तनि सां सफ़ा कटिजी वञे। आस्ते ॻाल्हाए, आस्ते। सभु शयूं पंहिंजी तरतीब में अची वेंदियूं। हिकु त सभु कुझु मालूम हूंदे बि तव्हां अदा खे राति इहे न चयो त हू कूड़ छो थो ॻाल्हाए? भाभी खे असां खां लिकाए हू घुमाइण वठी वियो। फरवा, मां हिन घर जी वॾी आहियां ऐं सोच बि वॾी रखणी थी पवे। मां अहिड़ी ॻाल्हि नथी करणु चाहियां जंहिंजे करे इक़बाल पुटु बग़ावत में लही अचे। इहो थोरो घणो जेको दिलि में डपु अथसि उन खां बि वञा। धीअ, जवान औलाद सां नरमीअ सां ॻाल्हाइणो पवंदो आहे। मां तव्हां सां हिकु ॻाल्हि करणु भुलिजी वियसि। भाभी कूंज राति जो देरि सां ड्राइंग रूम में अकेले वेठे रुनी। मूं सोचियो त अदा सां झेड़ो थियो हूंदसि, पर हुन चयो पंहिंजे ज़ाती मसइले जे करे थी रोए। तूं छो मूंखे हिते ॾिसी तोखे ख़ुशी नथी छा? हुकम कर, कीअं अचणु थियो? जेकॾहिं अंदरि हली आराम सां ॻाल्हायूं त बहितर रहंदो। हा हा, अचो। यार तूं भी जानवरनि वांगुरु पियो रहीं। ज़िंदगीअ में का तरतीब थींदी आहे। मुंहिंजा ॿिया बि केतिरा ई बेचलर दोस्त आहिनि, पर तो वांगुरु गदलो केर बि न आहे। तूं छा हिते मूंखे सफ़ाई ऐं तंदुरुस्ती जे मौज़ू ते लेक्चर ॾियण आयो? सॉरी यार, मूंखां इहा ॻाल्हि विसरी वई त तो में हाणे सच ॿुधण जी ताक़त ई न रही। इकबाल, मूं में न सिर्फ सच ॿुधण जी बल्कि सच ॻाल्हाइण जी बि ज़रूरत आहे। ऐं प्लीज़ तूं कम जी ॻाल्हि कर, मूं निंड पूरी न आहे कई। मां जेका ॻाल्हि तोसां करण वारो आहियां न, मूंखे यकीन आहे तो ॻाल्हि ॿुधण खां पोइ केतिरी राति तोखे निंड न ईंदी। मूंखे यकीन आहे त केतिरी रातुनि ताईं तूं सुकून जी निंड न करे सघे। मां ज़िंदगी जे सभ खां वॾे हादसे खां गुज़री चुकियसि। हाणे को बि तूफ़ान मूंखे लोॾे नथो सघे।
तोखे ख़बर आहे त कूंज कंहिंखे तरजीह ॾिनी, उन शादी कंहिंसां कई। ॿुधणु चाहीं थो त पोइ दिलि काबूअ में रखी ॿुध। कूंज मूंसां शादी कई, ऐं हा, हिकु ॻाल्हि हाणे कन खोले ॿुधी छॾिजे, भुलिजी बि मुंहिंजी वाइफ जो नालो पंहिंजी शाइरीअ में यूज़ न कजां, न त तूं ॼाणी थो त गैरत जे मामले में खूनब थींदा आहिनि। तू कूड़ पियो ॻाल्हाए। कूंज पाण खे एतिरो सस्तो नथी करे सघे जो तो जहिड़े माण्हू खे एतिरो आसानी सां मिली वञे। इम्पॉसिबल। तव्हां शाइरनि ऐं अदीबनि जो इहो ई मसइलो हूंदो आहे त तव्हां हद खां वधीक आदर्शी हूंदा आहियो। हर छोकिरीअ जा पंहिंजा के ख्वाब हूंदा आहिनि, हू ज़िंदगीअ जी हर आसाइश चाहींदियूं। तव्हांजे शेर लिखियल कागज़नि सां कहिड़ो सुख ख़रीद करे सघिजे थो? ॿियनि छोकिरियुनि जी मूंखे ख़बर न आहे, पर कूंज दौलत जी हरगिज़ बुखी न आहे। जेकॾहिं नथो मञी त तुंहिंजे लाइ मां सबूत थो ॾेई छॾियां। रात जीअं तोखे रोईंदे ॾिठमि मुंहिंजो त सकून ई बर्बाद थी वियो आहे। मां नथी चाहियां त जंहिं सूरनि जे करे मूंखे सहुरनि जो घर छॾिणो पियो, उहा ई ॾुख तूं मुंहिंजे हूंदे हिन घर में ॾिसी। ॿुधाए, तुंहिंजी दिलि कंहिं ॾुखाई आहे? मूंखे इक़बाल सां शादी ते शदीद पछताव महसूस थिए थो। मूंखां वॾी ग़लती थी वई। पर कीअं? तूं त अदा सां मोहबत मोहब्बत न, पर कावड़ में मूं इक़बाल सां शादी कई हुई। इहो जहिड़ो कर पंहिंजो पाण खे सज़ा ॾिनी। पर कीअं? मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न पई अचे। मां तोखे पूरी हक़ीक़त ॿुधायां थी। मां इक़बाल जे दोस्त अली कबीर सां मोहब्बत कंदी आहियां। हिन ॻाल्हि जी इक़बाल खे ख़बर आहे। मां ऐं कबीर केतिरो वेझो रहिया आहियूं, हू हर शइ खां वाक़िफ़ आहे। पर हुन कबीर जी दिलि ॾुखाइण में मुंहिंजो साथ ॾींदे मूंसां निकाह कयो। जॾहिं तूं इहो बि चवें थी त तूं कबीर सां मोहबत कंदी आहीं, तूं अॻिले खे मुंझाइण वारी ॻाल्हियूं छो थी करे? कॾहिं कॾहिं इंसान जो दिमाग़ कंहिं मामूली ॻाल्हि तां बिगड़जी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में 100 चोटूं खाइणी पवनि थियूं। मूंसां बि कुझु ईअं ई थियो। ज़िद में अची मूं न सिर्फ़ पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कई, पर कबीर जी बि दिलि तोड़े छॾी। ऐं हाणे मूं में इक़बाल सां निभाइण जो बि हौसलो कोन्हे बचियो। हाणे इहा बि का ॻाल्हि हुई जंहिंजे करे तूं एॾो वॾो क़दम खणी वरितो? तूं खुली छो नथी ॻाल्हाए त तुंहिंजे ऐं कबीर जे विच में छा थियो जंहिंजे करे रिश्तो ई फिटी वियो? पाण ॿिन्ही जे विच में हिकिड़ी पूरी दुनिया आहे। हुन दुनिया में गुल बि आहिनि, कंडा बि आहिनि, चंड ॾे वेंदड़ रस्ता बि आहिनि, सिज ॾे वधंदड़ वाटूं बि आहिनि। हिन दुनिया में मोर नचनि था, सांझी सांझी तारा आहिनि, बादल आहिनि, बरसातूं आहिनि। हिन दुनिया जे हिकिड़े छेड़े ते जन्नत त ॿिए छेड़े ते दोज़ख जी आगाही आहे। पाण ॿिन्ही जे विच में दुनिया खे बदिलाइण जा वॾा वॾा ख्वाब, अमली तौर
पंहिंजी हालत बि न बदिलाए सघनि। आख़िर तो न ख़्याल जी दुनिया मां कॾहिं ॿाहिरि निकिरंदे। केतिरनि महीननि खां तूं बेरोज़गार वेठो आहीं, पोइ बि तोखे का फिकर, का गणती न आहे। अहिड़नि हालनि में तोखां शायरी थिए कीअं थी? सुठी ॻाल्हि आहे, तो बि ॿी दुनिया वारनि वांगुरु सोचणु शुरू करे छॾियो। छा मूंखां ग़लति ॻाल्हि करे वरिती आहे? न, तूं बिल्कुलु सही चई रही आहीं। मूं जहिड़े कंगाल शाइर खां आख़िर तोखे सुभाणे कहिड़ो सुख मिली सघंदो? मां हिकु नाकारा ऐं अणसुधरियल माण्हू आहियां। उन्ही करे तुंहिंजे लाइ बहितर इहो ई आहे त मुंहिंजे पोयां ज़िंदगी बर्बाद करण बदिरां पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोच। माना तूं पंहिंजे मिज़ाज खे बदिलाए नथो सघीं? कुंज, मां ठहियल ई अहिड़ो आहियां। कंहिं बि शइ जो मैन्युफैक्चरिंग फॉल्ट सही न थी सघंदो आहे। छा तूं मुंहिंजी ख़ातिर बदिलजण जी कोशिश न कंदे? मूंखे बदिलाइण जे बदिरां तूं ॿियो को माण्हू छो नथी ॻोल्हे वठी जेको तुंहिंजी मुक़रर कए मयार जे मुताबिक़ हुजे? मां सम्झी वियसि कबीर त तोखे मुंहिंजी का बि परवाह न आहे। जेकॾहिं तूं चंद लम्हनि में एतिरनि सालनि जे रिश्ते खे तोड़ण लाइ तयार थी वियो आहीं त पोइ मां बि तुंहिंजी परवाह न कंदसि। तो को ॿियो माण्हू ॻोल्हण जी ॻाल्हि कई न। मूंखे माण्हू ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। रुगो कंहिंखे मुर्की ॾिसां त शादी जे लाइ 100 माण्हू लाइन ठाहे बीहंदा। हुस्न ते एॾो बि नाज़ चङो न आहे कुंज। छो न नाज़ कयां? जेकॾहिं मूंखे रब ख़ूबसूरत ठाहियो आहे त छो न नाज़ कयां? तोखे तकलीफ़ छो थी थिए? पर कुंज, मूं जहिड़ो प्यार तोखे किथे बि कोन मिलंदो। चैलेंज क़बूल आहे। ॿियनि शादी करे मां तोखे तुंहिंजे बग़ैर ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे ॾेखारींदमि। एक्चुअली मुंहिंजे साम्हूं केरु बहस करे ज़िद ॾियारींदो आहे त मां फ़ाइदे नुक़सान खे न ॾिसंदी आहियां। मूं त बसि कबीर खे सम्झाइण जी कोशिश पई कई त शाइरी सां गॾु हो को कमु धंधो करे पंहिंजो पाण खे ठाहे। जवाब दर जवाब ॾेई उन मामले खे फिटायो। कबीर जे घर निकिरंदे मूं इक़बाल खे फ़ोन करे चयो त मूंखे फ़ौरन शादी करणी आहे। जल्दी मिल त गॾिजी को रस्तो कढियो। हाणे ॿुधाए कुंज, तोखे शादी जी एतिरी तकड़ छो आहे? छा तुंहिंजा पेरेंट्स अली कबीर जो रिश्तो क़बूल न पिया कनि? हिन करे तव्हांखे कोर्ट मैरिज जे लाइ मुंहिंजी कंहिं मदद जी ज़रूरत आहे? मूंखे कबीर सां शादी नाहे करणी। ॿियो कंहिं सां? जेकॾहिं तूं घरवारनि जी मर्ज़ी सां शादी करणु चाहीं थी, इन सिलसिले में मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे थो सघां? बाल घर वारनि सां मूं अञा ताईं शादी जी ॻाल्हि ई डिस्कस न कई आहे। हिननि खे शादी करण जी चवंदमि त रिश्ता ॾिसण जे प्रोसेस में देरि लॻण जे करे मुंहिंजी सोच न बदिलजी वेंदी। मूंखे हींअर हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में शादी करणी आहे। हिन जे करे मां इहो न ॾिसंदमि त साम्हूं वारो माण्हू केरु आहे। मां हाज़िर आहियां जेकॾहिं तूं मुनासिब समझी। पर तूं त कबीर जो दोस्त आहीं। सुभाणे हू तोखे मयारू ऐं मेड़ा ॾेई बेज़ार कंदो। इहा ॻाल्हि त आहे ऐं हू सोचे सघे थो त मां दोस्तीअ में वेसा घाती कई, पर फ़िलहाल पाण शादी खे दुनिया जे साम्हूं डिस्क्लोज़ न कंदासीं। पर मां चाहियां थी त कबीर खे मुंहिंजी शादी जी ख़बर पवे त उनजो अंदर सड़े। हा, हुनखे तुंहिंजी शादी जी ख़बर भली पवे, पर इहा ख़बर न पवे त मुंहिंजी शादी कंहिंसां थी। इक़बाल जे करे मूंखे उन ॾींहुं सम्झाए हा ऐं रोके हा त मां अॼु एतिरो पछताईंदी न हुजां, पर उन जे मन में
तंहिंजी लालच हुई। इन जे करे न कबीर सां कावड़ जो सबबु पुछियईं, न हुनजी दोस्ती जो लिहाज़ कयईं। हू मूंखे बहाननि में 2-3 ॾींहं टारे बि सघियो पियो। तेसि ताईं मुंहिंजो अज़ ख़ुदि कबीर सां गुस्सो ख़तमु थी वञे हा। ऐं हाणे उहे ॻाल्हियूं मूंखे सम्झ में आयूं आहिनि त हर वक़्तु मां पंहिंजो पाण ते मलामत थी कयां। मुंहिंजा त सभु रास्ता बंदि थी पिया। हाणे त कभी भी मूंखे पंहिंजी ज़िंदगी में क़बूल न कंदो। ऐं इक़बाल का तलाक वठी मां वापसि कोन थी वञी सघां, छो जो घर वारनि खे नाराज़ करे वो इक़बाल सां शादी कई। पर तोखे त हाणे हिन घर मां निकिरणो पवंदो हर हाल में। मां तोखे नुंहुं हिन घर में बर्दाश्त करे नथी सघां, छो त मां उन छोकिरीअ खे हिन घर में नुंहुं तौरु हरगिज़ क़बूल नथी करे सघां, जंहिंजी दिलि मुंहिंजे पुट सां हूंदे बि ॿिए मर्द जे लाइ धड़कंदी हुजे। अम्मी, राजा जी कुंज जी मोहब्बत जो किस्सो अदा खां लिखियल कोन्हे। जेकॾहिं इक़बाल बेग़ैरत बणिजी अखियूं बूटे वेही रहे त छा मां बि चुप करे वियां? मां कंहिं बि सूरत में हिन खे हिन छत जे हेठां रहण कॾहिं बि न ॾींदसि, छो त अॼु हिन जी दिलि में पुराणी मोहबत छॾण जो पछताव आहे। सुभाणे इक़बाल खां चोरी वञी पंहिंजे आशिक सां मिलंदी। मूंखे अहिड़े बदकिरदार नुंहुं जी ज़रूरत नाहे। आंटी, तव्हां बराए महिरबानी पंहिंजी ॿोली खे दुरुस्त कयो। मां हितां हली वेंदसि। हूअं बि न 4 दीवारी में मुंहिंजो साह मुझंदो आहे। वो देर छा थी आहे? हाँ, कॾहिं वेंदीअ? हाणे जो हाणे मां चवां थी निकिरी वञ। तलाक जे कागज़नि ते इक़बाल खां साइन वठी तुंहिंजे घर ते पुॼाए छॾींदसि। वञ हाणे तां। अम्मी ये तव्हां? तूं चुप रह, त तोखे बि हिन सां गॾु रवानो कयां। तव्हां मूंखे हितां छा कढंदव? अहिड़े रिश्ते जी मूंखे का बि ज़रूरत न आहे जंहिंमें दिलि मुतमइन हुजे। पंहिंजे पुट खे चई छॾिजो त मुंहिंजे पोइ अचण जी ज़हमत न करे। पुट खे चई छॾिजो, अचण जी ज़रूरत न आहे। मूंखे जॾहिं केरु बहस करे ज़िद ॾियारींदो आहे पोइ मां फ़ाइदे ऐं नुक़सान जी न सोचींदी आहियां। हाणे जो हाणे मां चवां थी निकिरी वञ। तलाक जे कागज़नि ते इक़बाल खां साइन वठी तुंहिंजे घर ते पुॼाए छॾींदसि। वञ हाणे तां। ही शहर एतिरा रस्ता, हज़ारे घर, लखें करोड़े माण्हू ऐं उन्हनि जूं अखियूं निंडूं ख्वाब ऐं ख्वाब, पर मां उन्हनि मां कंहिं जाइ ते न आहियां। ही जन्म जन्म जी अकेलाई शायदि त मुंहिंजो मुक़द्दर आहे। लॻे थो हिन तरह ऊंदाहे में हलंदे रात जी बाट में हमेशह लाइ विञाइजी वेंदुसि।